वेलकम बैक नाज़रीन। मीरपुर माथेलो में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के वारसनि से ताज़ियत जो सिलसिलो जारी है। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जो तडो गोठ कबूल गडानी में विछायो वियो है। सियासी समाजी अदबी माण्हुनि ऐं सहाफ़ियुनि जो वॾो अंग शहीद सहाफ़ी जे वारसनि सां ताज़ियत लाइ पहुतो आहे। वाक़े के 4 ॾींहं गुज़रण बावजूद नसरुल्लाह गडानी जे क़त्ल जो केस दाख़िल न थी सघियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर माथेलो में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जो तडो गोठ कबूल गडानी में विछायो वियो आहे। सियासी समाजी अदबी माण्हुनि ऐं सहाफ़ियुनि जो वॾो अंग शहीद सहाफ़ी जे वारसनि सां ताज़ियत लाइ पहुतो आहे। वाक़े खे 4 ॾींहं गुज़रण बावजूद नसरुल्लाह गडानी जे क़त्ल जो केस दाख़िल न थी सघियो आहे। नवाले सां लाइन ते मौजूद आहे मीरपुर माथेलो मां लतीफ़ वसीर। जी लतीफ़, कहिड़ा तफ़सील आहिनि? इन वाक़े के बावजूद केस में दाख़िल न थी सघियो। इन वक़्त जेके कलम खणी आहिनि उहे सिंध कातिल आहिनि उहे गिरफ़्तार कया आहिनि। उन सां गॾोगॾु हिकु आला सतह जी कमेटी जोड़ी वञे जेका एडिशनल IG ऐं DIG हिकिड़ी जोड़ी वञे। हुन आहे त जवाबदार आहिनि ठीक है, मुझी मेहरबानी लतीफ़ वसीर अपडेट करण लाइ।